दोस्तों हिन दौर में ॾिसिजे त हाणे ही नंढी जॻह बकरी बीठी आहे, हिन जो हीउ नंढिड़ो फरड़ो आहे, हिन पासे ये हिल के भाए थी। तव्हांखे यादि हूंदो कुझु टाइम पहिरीं हिनजी माउ वीचारी बीमारी सां मरी वई ऐं हीअ नंढड़ी हिली हेॾी हुई ऐं वॾी थी, ऐं वरी ॿी बकरी हिनजी माउ हुई वॾी, हू पाण ॾिसो हीअ जा ॿ छेला आहिनि, हीअ ॿ, हीउ ॻाढ़ो ऐं कारो, ऐं हू जा नंढड़ी कुंड में वेठी आहे। इहा नंढड़ी छेलड़ी माउ जी मरी वई आहे, पर अंदाज़ो कजे त ही पाण ॾिसूं त जानवर आहिनि। ऐं माउ त माउ आहे न, माउ गुज़ारे वई आहे, पर हू नंढड़ी जेका छेलड़ी आहे, हिन जॾहिं माउ हिलवट थी अचे त हीअ हिनखे ॿारे थी ऐं सॼो ॾींहुं हिन सां खेॾे थी नंढड़ी सां। पर राति जे टाइम ते हीउ हिकिड़ो पल मूं ठाहे छॾियो आहे जे लाइ, हिते मूं ठाहियो आहे सीउ खां बचण जे लाइ, बुलांडी टाइप में ठाहियो आहे अंदरि, त हीउ बाल में बीठो हुजे। सो बाल में हिकिड़ो माण्हूअ जो शौक़ु आहे। सो पोइ अंदाज़ो कयो त हू नंढड़ी जेका आहे हू कुंड में वेठी आहे, हीअ पंहिंजे भाउनि वटि अची वेहे थी ऐं हिन खे भाईंदा बिल्कुलु, जेॾी महिल चवंदा हाणे भाउ कोन्हे न, हीअ भाउ हिन खे ॿारे थी, हीअ जॻह बीठी आहे। पर हू पंहिंजे कुंड में हू भाउ ही ॿई भाउ आहिनि नंढड़ा, नंढड़ी छेलड़ी आहे, भाउ हिनखे भला गॾु विहारीनि था ऐं गॾु हुनखे खाधो पीते में गॾु खणी, हाणे नंढड़ी मासूम आहे। भाउ वञण खां पोइ हीउ भाउ जानवर ॾिसो, ऐं हैरान थी वियुसि त मुंहिंजे दोस्तनि सां बि इहा ॻाल्हि शेयर कजे त अॼुकल्ह जेको त जानवर बि वफ़ादार आहे, पर हिन दौर में भाउ जो कोन्हे। ऐं हीउ ॾिसो तव्हां, हाणे हीउ जानवर नंढड़ो आहे, हीउ जीअं अची राति जो वेहे थो, मतिलबु वेहे थी छेलड़ी आहे, सॼो ॾींहुं हिन पंहिंजे भाउ सां गॾु। ऐं हीअ जेका वरी हीअ नंढड़ी बीठी आहे, इहा गॾु ॾिसां खेॾे थी। पर असीं हिन जेका माउ ॿी आहे हिनजी, झलेल खे थोरो खीरु पियारियूं था, ऐं पर माउ चवंदा आहिनि त माउ हूंदी आहे। हीअ पाण ॾिसो, ऐं माउ खां पोइ भाउ जेको आहे उहो बि ॾिस, हाणे हिन जानवर जा मतिलबु मिसाल हीअ हिन जा ॿई छेला आहिनि ऐं हू छेली आहे, पर उहो कुंड में वेही इन पंहिंजे भाउ सां ई गॾु वेहे थी ऐं हुन सां गॾु चरे पिरे थी। सो अॼुकल्ह कदुरु जेको आहे ॾिठो वञे त जानवरनि में बि आहे, पर अलाए छो इंसान ज़ात मां इहा शइ ख़तमु थींदी पई वञे। वॾी महिरबानी।